टंडोजाम में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त टंडोजाम जे रूरल हेल्थ सेंटर टंडोजाम में OGDCL जे सहकार सां 3 ॾींहनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई है, जंहिंजो इफ्तिताह रीजनल कोऑर्डिनेटर OGDCL ज़ाहिद अली मैसर कयो। मुफ़्त अखियुनि जी कैंप में माहिर डॉक्टर मरीज़नि जे अखियुनि जो मुआइनो कयो। इन मौके ते ईंदड़ मरीज़नि जी तबी चकास करे हुननि खे मुफ़्त टेस्ट, चश्मा, दवाऊं ऐं ऑपरेशन कया विया। इन हवाले सां ज़ाहिद अली मैसर इंचार्ज की हमायो नूर बशीर अहमद ऐं ॿिनि ॿुधायो आहे त RHC टंडोजाम में अलशफा ट्रस्ट आई हॉस्पिटल जी मदद सां मुफ़्त अखियुनि जे इलाज वारी कैंप लगाई है, जंहिंमें टंडोजाम, मूसा, खटियाण, मरसू भुगड़ी, राहोकी ऐं ॿिनि भरपासे जी आवाम खे मुफ़्त इलाज जे लाइ सहूलियत फराहम कई पई वञे। ईंदड़ मरीज़नि खे माहिर डॉक्टर्स पारां चकास बाद हुननि जूं टेस्टूं करण सां गॾु मुफ़्त दवाऊं, चश्मा ऐं ऑपरेशन कया पिया वञनि। डॉक्टरनि ॿुधायो आहे त जीअं मरीज़नि जो इलाज हिते नथो, उन मरीज़नि खे अलशफा ट्रस्ट आई अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे, जिते पिण अहिड़नि मरीज़नि जो इलाज मुफ़्त में थींदो है। डॉक्टरनि ॿुधायो त अखियुनि जी नज़र कुदरत जो हिकु अनमोल तोहफ़ो है, जंहिंजो वधि खां वधि ख्याल करणु घुर्जे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।